अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकी मंझ जहान सो तारीअ गे तुंहिंजे, जेकी मंझ जहान सो तारीअ गे तुंहिंजे, लुत्फ़ जी अब्दुल लतीफ़ चवे आ तो दर कमी कान, अदलऊं छुटा आन कर को फेरो फज़ल जो। दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में ॾेही तोड़े परॾेही ॿुधंदड़नि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अवां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी सलामतीअ लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। इन नंढड़ी कोशिश में बशरी तक़ाज़ा मूजिब जेकॾहिं लफ़्ज़ी या एराबी तौरु का ग़लती थिए त मअज़रत ख़्वाह आहियां अवां खां ऐं अल्लाह ताला खां बि। अस्तग़फ़िरुल्लाह ताला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। ख़ुदा ताला शल उहे ग़लतियूं कोताहियूं माफ़ फ़रमाए ऐं अवां खे बि इन तरह जी का ग़लती कोताही नज़र अचे त ज़रूरु रहनुमाई फ़रमाईंदा त जीअं आईंदह उन्हनि ग़लतियुनि कोताहियुनि खे दरगुज़र करे सघिजे। असांजी सिंध धरतीअ जे हिन माए नाज़ ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस दाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी नक्शबंदी शाज़ली दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर हसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अवां ताईं पहुचाइण जी कोशिश करियां पियो। इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। अॼु सूरतुल बक़रह जी 23 ऐं 24 आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर अवां जे समाअतुनि ताईं पहुचाइण जी कोशिश कंदुसि। क़ुरान पाक अल्लाह ताला जो कलाम ऐं पाण सॻोरनि जो मौजिज़ो हुजण जा इल्मी दलील अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा, जंहिं मां सम्झंदासीं त हीअ अल्लाह ताला जो कलाम कीअं आहे। जेके एतिराज़ कनि था उन्हनि जा जवाब ऐं गॾोगॾु अल्लाह जे कलाम सां गॾु ई मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जो मौजिज़ो पिणु आहे। इन हवाले सां अॼु अव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व इन कुन्तुम फ़ी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिम मिन मिस्लिही वदऊ शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुन्तुम सादिक़ीन फ़इन लम तफ़अलू व लन तफ़अलू फ़त्तक़ुन्नार अल्लती वक़ूदुहन्नासु वल हिजारह उइद्दत लिल काफ़िरीन। ऐं जेकॾहिं आहियो अव्हां शक में इन जे बारे में जो नाज़ुल कयो असां पंहिंजे बान्हे ते, त पोइ आणियो हिकु सूरत उन जहिड़ी या उन जहिड़ी खां ऐं सॼो मददगारनि पंहिंजनि खे अल्लाह खां सवाइ जेकॾहिं आहियो सचा। पोइ जेकॾहिं न कंदव ऐं असुल करे बि न सघंदव त पोइ ड्रिजो उन बाहि खां जंहिंजो ॿारणु माण्हू ऐं पथर आहिनि तयारु कई वई आहे काफ़रनि लाइ।
दोस्तों, हिननि आयतुनि खां अॻ में अल्लाह ताला जी तौहीद ऐं हेकड़ाई जो बयानु ऐं उनखे दलाइल सां साबित करण जो ज़िक्र हो। ऐं हाणे हिननि ॿिनि आयतुनि में टिनि ॻाल्हियुनि खे साबित कयो वियो आहे। हिकु क़ुर पाक जो कलामुल्लाह हुजणु ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मौजज़ो हुजणु। ॿियो क़ुर पाक जे एजाज़ सां सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जो साबित करणु। टियों हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो बेमिसिल महबूब हुजणु। पहिरीं ॻाल्हि हिन तरह आहे त किन माण्हुनि खे क़ुर पाक जे कलाम हुजण में शुकूक ऐं शुबहात हुआ त उहो हथ जो ठाहियल कलाम आहे, जंहिंमें उन यानी नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी ॿियनि बि मदद कई आहे। जीअं अल्लाह ताला ॿुधायो आहे, वक़ाल लज़ीन कफ़रू इन हाज़ा इल्ला इफ़्कुन इफ़्तराहु व अआनहु अलैहिम क़ौमुन आख़रून फ़क़द जाउ ज़ुल्मन व ज़ूरा। यानी काफ़रनि चयो त हीउ क़ुर त कूड़ो किस्सो आहे जेको पाण पंहिंजे तरफ़ां ठाहियो अथसि ऐं उन जे ठाहिण ते ॿियनि क़ौमुनि उन जी मदद कई आहे। अहिड़ी तरह चवण सां बेशक उन्हनि ज़ुल्म ऐं कूड़ कम में आंदो आहे। ऐं के चवंदा हुआ त अल्लाह ताला इंसान ते वही न मोकिलींदो। जीअं फ़रमाने रब्बानी आहे, कालू मा अंज़लल्लाहु अला बशरिन मिन शै, चयऊं त अल्लाह ताला बशर ते का बि शइ न लाथी आहे। त दोस्तों, अल्लाह ताला मथियनि आयतुनि में उन्हनि शक कंदड़नि खे मौक़ियो ॾींदे फ़रमायो आहे त जेकॾहिं अव्हांखे शक आहे त हीउ अल्लाह ताला जो पाक कलाम न आहे त पोइ अव्हां बि फ़साहत ऐं बलागत जा साहिब वॾी महारत रखंदड़ इंसान आहियो। ऐं क़ुर पाक बि कंहिं ॿीअ ॿोलीअ में न, पर अव्हांजी अरबी ॿोलीअ में लथल आहे। तव्हां पाण या ॿियनि खे पाण सां मिलाए अहिड़ी हिकु सूरत या को अहिड़ो टुकड़ो ठाहे ॾेखारियो। उहो हिकु चैलेंज न, पर ॿी आयत में अल्लाह ताला फ़रमायो, अम यक़ूलू नफ़्तराहु क़ुल फ़अतू बिअशरि सुवरिम मिस्लिही मुफ़्तरयातुम वदउ मन इस्तताअतुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिकीन। भले कीअं बि चवनि था त उहो क़ुर पाण ठाहियो अथसि। फ़रमाए त पोइ आणियो 10 सूरतूं उन जहिड़ियूं पंहिंजूं ठाहियल ऐं अलाह खां सवाइ ॿियनि जन खे बि सॾे सघो त सॾियो, जेकॾहिं सचा आहियो। 3 आयत में आहे, फ़लियातू बि हदीसिम मिस्लिही इन कानू सादिकीन। यानी पोइ भली आणिन का ॻाल्हि उन जहिड़ी जेकॾहिं सचा आहिनि। त दोस्तों, सूरतुल बक़रा जी 23 ऐं 24 आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर। क़ुर पाक अल्लाह ताला जो कलाम ऐं पाण सॻोरनि जो मौजज़ो हुजण जा इल्मी दलील अॼु जो मौज़ू आहे। ॿिन्ही आयतुनि जे तर्जुमे ऐं तफ़सीर जे अंदरि हाणे तवजह जी जाइ आहे त बार बार चैलेंज करण जे बावजूदि सदियूं गुज़री वियूं, मगर अॼु ताईं मुख़ालिफ़ ऐं मुनकर आजिज़ आहिनि जो अहिड़े मुक़ाबिले जे लाइ तयारु थियनि या चैलेंज क़बूल कनि। एतिरनि चैलेंजनि ॾियण सां गॾु ग़ैब जे मालिक अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू इहो बि ॿुधाए छॾियो त मुक़ाबिलो करे ई न सघंदा। जीअं ही संदसि पाक फ़रमान आहे, क़ुल इन इज्तमअतिल इंसु वल जिन्नु अला अन यअतू बिमिस्लि हाज़ल क़ुरआन ला यअतून बिमिस्लिही वलौ कान बादुहुम लिबादिन ज़हीरा। यानी फ़रमाए हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त बिलाशक जेकॾहिं इंसान ऐं जन हिन ॻाल्हि लाइ गॾु थियनि, यानी जिन बि गॾु थियनि ऐं इंसान बि गॾु थियनि, त हिन क़ुर जहिड़ो कलाम आणिन त उन जहिड़ो न आणे सघंदा। भली हिकिड़ा ॿियनि जा मददगार थी बीहनि। ऐं जॾहिं न आणे सघिया तॾहिं अल्लाह ताला फ़रमायो त जेकॾहिं अव्हां अहिड़ो कलाम पेश नथा करे सघो त पोइ अनाद सरकशी छॾे तस्लीम कयो त वाक़ई ही अल्लाह जो कलाम आहे। इस्लाम जे दुश्मननि लाइ केतिरो सवलो मौक़ियो हो जो उहे 3 आयतुनि जी हिकु नंढी सूरत ठाहे क़ुर करीम जे चैलेंज जो जवाबु ॾियनि हा। ऐं क़ुर नबूवत
इस्लाम जी सदाकत ऐं अज़मत खे ख़त्म कंदे दुनिया खे साबित करे ॾेखारनि हा त हीअ अल्लाह ताला जो कलाम न पर मख़लूक जो कलाम आहे, मगर मशरिक़ ऐं मग़रिब जा वॾा वॾा शाइर बलीग फ़सीह आजिज़ थी साबित करे चुका त हीअ बेमिसिल अल्लाह जो बेमिसिल कलाम आहे। जी दोस्तों, सूरतुल बक़रा जी 23 ऐं 24 आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर अव्हांखे ॿुधायां पियो। हाणे उन्ही जो बहस जेको आहे ॿिन्ही आयतुनि जे अंदरि क़ुर पाक अल्लाह ताला जो कलाम ऐं पाण सॻोरनि जो मौजिज़ो हुजण जा इल्मी दलील मुफ़सिर बयानु कया आहिनि। हाणे पाण अरब जी सरज़मीन ऐं उतां जे रहवासियुनि जो मुख़्तसर जाइज़ो इन तफ़सीर जे अंदरि वठूं था, छो त उन्हनि ज़िद कयो हो, बहस कयो हो त हीउ क़ुर जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधाइनि था इहो अल्लाह जो कलाम न आहे। उतां जी सरज़मीन ऐं ॻोठाणनि जी शाइराना लियाक़त छा हुई, हाणे थोरो उन्हीअ खे पाण सम्झूं परखियूं त एतिरे अज़ीम ज़ाहिरी ताक़त फ़साहत बलागत जे फ़न जी महारत जे बावजूदु बि उहे कुझु करे न सघिया। अल्लाह ताला उन्हनि खे इन्हीअ जे लाइ चैलेंज ॾिनो। दोस्तो, क़ुर पाक नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो क़यामत ताईं मौजूदु रहण वारो ज़िंदह मौजज़ो कीअं ऐं कहिड़नि वजहनि जे करे आहे, ऐं मुस्लमाननि जी इहा दावा त क़ुर पाक जे चैलेंज जे बावजूदु 1400 सालनि ताईं को बि उन जी नंढीअ सूरत सॻोरीअ जहिड़ी सूरत ठाहे पेश करे न सघियो आहे। उन दावा जो तारीख़ी हैसियत सां कहिड़ो वज़न आहे, इहे ॿई ॻाल्हियूं अॼु अव्हांखे हिन ई प्रोग्राम में ॿुधायां थो। उन में पहिरियों त क़ुर पाक मौजिज़ो आहे ऐं उन जा सबब ऐं वजह अव्हांखे ॿुधायां थो। वजह अवल, सभ खां अवल गौर करण जी हीअ ॻाल्हि आहे त हीअ अजीब ऐं प्यारो सभिनी इल्मनि जो जामे किताब कहिड़ीअ जाइ ते, कहिड़े माहौल में ऐं कहिड़ी ज़ात ते नाज़ुल थियो, ऐं छा उते अहिड़ा इल्मी तरक़ीअ जा असबाब मौजूदु हुआ जिन जे ज़रिए अहिड़ो जामे बेबदल किताब तयारु थी सघियो, जेको अवलीन ऐं आख़िरीन उलूम जो जामे इंसान जी इनफ़रादी ऐं इज्तिमाही ज़िंदगीअ जे हर हिकु पहलूअ जे मुतअल्लिक़ बहितरीन हिदायतूं ॾेई सघे, जिन में इंसान जी रूहानी ऐं जिस्मानी तरबियत जो मुकमल निज़ाम हुजे, घरू तदबीरुनि खां वठी मुल्की सियासत ताईं हर निज़ाम जा बहितरीन उसूल हुजनि। दोस्तो, हाणे अरब जी सरज़मीन ऐं उतां जे रहवासियुनि जो मुख़्तसर जाइज़ो वठूं था त जंहिं सरज़मीन ते ही मुक़द्दस किताब नाज़ुल थियो, क़ुर करीम अल्लाह ताला नाज़ुल फ़रमायो, उन जी जग्राफ़ियाई कैफ़ियत ऐं तारीख़ी हालत मालूम करण सां ख़बर पवे थी त हिकु वारियासो ख़ुश्क ऐं गरम इलाइक़ो हो जंहिंखे बतहाए मक्का सॾींदा हुआ, जो न ज़रई मुल्क हो न सनअती, न उन जी आब हवा एतिरी ख़ुशगवार हुई जंहिंजे लाइ ॿाहिरि खां माण्हू सैर व सयाहत लाइ हाज़िर थियनि, न अहिड़ा आसान ऐं हमवार रस्ता हुआ जो उते अचण वारा आसानीअ सां पहुचनि। अक्सर दुनिया खां कटियल हिकु जज़ीरे जी सूरत रखंदड़ उहो मको पाक हो, जिते ख़ुश्क पहाड़नि ऐं गरम रेतीअ खां सवाइ कुझु बि नज़र न थे आयो। परे परे ताईं न का बस्ती, न ॻोठ, न पोख, न वण थे नज़र आया। उन पूरे ख़िते में वॾा शहर बि न हुआ, नंढा नंढा ॻोठ, ऐं उन्हनि ॻोठनि जे अंदरि उठनि ऐं ॿकिरियुनि चारण ऐं पालण ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण वारा इंसान रहिया थे। उन्हनि जा नंढा ॻोठ त ॾिसण जहिड़ा ई न हुआ, पर जेके नाले ख़ातिर शहर सॾजंदा हुआ, उन्हनि में बि कंहिं क़िस्म जी इल्म तइलीम जो को ख़ासि इंतज़ाम न हो। जी दोस्तो, अरब जी सरज़मीन ऐं उतां जे रहवासियुनि जो मुख़्तसिर जाइज़ो अव्हांखे ॿुधायां थो, उन खां पोइ सम्झंदव त अल्लाह जो कलाम क़ुर करीम उन्हनि वटि नाज़ुल थियो जिन वटि पहिरियां कहिड़ी कैफ़ियत हुई।
जी दोस्तों बिल्कुलु, न उते को स्कूल ऐं न कॉलेज हो, न का यूनिवर्सिटी या दारुल उलूम हो, छो त उहे चैलेंज करण वारा पाण खे तमामु महान सम्झी करे एतिराज़ वारे वेठा हा। उते जे रहाकुनि खे अल्लाह ताला कुदरती ऐं पैदाइशी तौरु फ़साहत ऐं बलागत जो फ़न ज़रूरु अता कयो हो, जंहिंमें उहे सारी दुनिया खां बुलंद ऐं बाला हुआ। नसर ऐं नज़म में अहिड़ा क़ादिरुल कलाम हुआ जो जॾहिं ॻाल्हाईंदा हा त आसमानी गोड़ वांगुरु कड़को करे ऐं बरसाति वांगुरु वसी पवंदा हा। उन्हनि जूं नंढियूं नंढियूं न्याणियूं बि अहिड़ा फ़सीह ऐं बलीग शेर चवंदियूं हुयूं जो दुनिया जा वॾा वॾा अदीब हैरान रहिजी वेंदा हा। पर इहो उन्हनि जो फितरी फ़न हो जो कंहिं मकतब या मदरसे मां हासिलु न कयो हुआऊं। जी दोस्तो, जहिड़ी तरह असांजी सिंध में अणपढ़िया सुघड़ ॾात धणी पंहिंजा बैत जोड़ीनि था, त अरबनि जे अंदरि बि उन वक़्तु इहा हालत हुई जो उहे ख़ुदि बि फ़सीह ऐं बलीग शाइर हुआ, संदन न्याणियूं बि तमामु फ़सीह ऐं बलीग शेर चवण वारियूं हुयूं। उन्हनि में जेकॾहिं के माण्हू शहरी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ त उन्हनि जो धंधो तिजारत हूंदी हुई। माल जूं मुख़्तलिफ़ जिन्सूं आणींदा ऐं खपाईंदा हुआ, ऐं जंहिं ज़ात ते ही मुक़दस किताब नाज़ुल थियो, उहे उन इलाइक़े जे पुराणे शहर मके मुकरमा जे हिकु शरीफ़ घराणे में पैदा थिया हुआ। जी दोस्तो, हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक ते अचूं था, जंहिंजी विलादत बासआदत खां अॻु में ई संदन वालिद माजिद जो दुनिया तां इंतकाल थी वियो हो। पाण दुनिया ते ज़ाहिर थियण खां अॻु में यतीम थी विया हुआ। अञा संदन उमिरि मुबारक 7 साल ई न थी हुई त वालदा साइण बि वफ़ात करे वई। संदन इंतिहाई शराफ़त वारनि ॾाॾनि ऐं पड़ॾाॾनि ऐं बाबे साईं जी फयाज़ी ऐं बेमिसिल सखावत पंहिंजे घर में का बि अहिड़ी शइ न छॾी हुई जंहिंसां यतीम जी परवरिश ऐं आईंदह ज़िंदगी गुज़ारण लाइ कुझु सामान गॾु करे सघिजे। निहायत मिसकीनी यतीमीअ जी हालात में पाण ज़िंदगी मुबारक जी इब्तिदा फ़रमायाऊं, ऐं उहो ई तइलीम हासिलु करण जो वक़्तु हूंदो आहे। पर मके पाक में न कॉलेज हो, न स्कूल, न इल्मी मशग़लो हो। उन जे करे अरब जी पूरी क़ौम खे सॾींदा ई उम्मीयीन हुआ, ऐं मके पाक में रहण वारनि खे संदन ज़िंदगी मुबारक जी इब्तिदा खां ई पूरी ख़बर हुई त न कंहिं वटि पढ़िया आहिनि, न को संदन उस्ताद आहे। मामूली लिखणु पढ़णु जेको माण्हू कंहिं न कंहिं तरह सिखी वेंदा आहिनि, पाण त उहो बि न सिखिया हुआ। जी दोस्तो, बिल्कुलु मुंहिंजा आका रहमत वारा हबीब ज़ाहिरी तौरु कंहिं उस्ताद वटि उहो बि न सिखिया हुआ। अरब जो मख़सूस फ़न शेर ऐं सुखन गोई हो, जंहिंजे लाइ ख़ासि इज्तिमा कंदा हुआ, वॾियूं कचहरियूं कंदा हुआ, वॾा मेड़ाका कंदा हुआ ऐं वॾा वॾा मुशाइरा थींदा हुआ, ऐं उन्हनि में हर शख़्स अॻिते वधण जी कोशिशि कंदो हो। पर खेनि अल्लाह ताला अहिड़ी साफ़ फितरत अता फ़रमाई हुई जो उन्हनि कमनि सां बि संदन दिलचस्पी न हुई। यानी मुंहिंजे आका जी उन्हनि मुशाइरनि, उन्हनि कचहरियुनि ऐं एॾनि इज्तिमाअनि सां का दिलचस्पी न हुई। पाण न कॾहिं अहिड़ो शेर या क़सीदो ठाहियऊं, न कंहिं अहिड़ी मजलिस में शरीक थिया हुआ। उम्मी हुजण जे बावजूदि संदन प्यारे मुक़दस ज़ात में शराफ़त, भला अख़लाक़, फ़हम ऐं फ़ुरासत, दियानत ऐं अमानत जा ग़ैर मामूली आसार ऐं आला तरीन शाहकार मुशाहिदे में ईंदा हुआ, जंहिंजो नतीजो हीउ हो त अरब जा वॾा वॾा मग़रूर ऐं मुतकबिर सरदार संदन तज़ीम कंदा हुआ, ऐं सॼे मके पाक में खेनि अमीन सॾियो वेंदो हो। जी दोस्तो, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पाण 40 साल पंहिंजी उमिरि मुबारक जा मके मुकरमा में ई गुज़ारियाऊं। पाण कंहिं बि ॿिए मुल्क में एतिरो वक़्तु कोन वञी रहिया जो चइजे त उते पढ़ी आया हुआ। सिर्फ़ु 2 सफ़र शाम मुल्क ॾे तिजारत जे लाइ विया हुआ, सो बि काफ़िले सां गॾु, ऐं मुख़्तसर ॾींहं जंहिंमें पढ़ण जो इम्कान बि न हो, ऐं न उन्हनि काफ़िले वारनि खेनि किथे पढ़ंदे ॾिठो। जे ॾिसनि हा त उहे ख़ुदि बयानु कनि हा। पाण इन उमिरि में न कॾहिं को किताब ॾिठाऊं, न कलम हथ में खयाऊं। दोस्तो, ठीक 40 सालनि खां पोइ संदन पाक ज़ुबान मां उहो कलाम निकितो जंहिंजो नालो क़ुरान करीम आहे।
जो पंहिंजे लफ़्ज़ी फ़साहत ऐं बलागत जे लिहाज़ सां ऐं महनवी उलूम फ़नून फ़यूज़ बरक़ा जे लिहाज़ सां अक़ुल खे हैरत में विझंदड़ आहे। जेकॾहिं सिर्फ़ु इहा ॻाल्हि सोची वञे हा त क़ुर पाक जे मौजज़े हुजण में को बि शुबहो न हो, पर हिते ईअं न आहे। क़ुर करीम त सारी दुनिया खे चैलेंज ॾींदे ललकारियो ऐं पुकारियो त जेकॾहिं कंहिंखे उन जे कलामुल्लाह हुजण में शक आहे त ही कलाम न आहे, ही क़ुर न आहे, ही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथ जो ठाहियल आहे, इहा शेर आहे। त अल्लाह ताला उन्हनि खे चैलेंज ॾिनो त अहिड़ियूं 10 या हिकु सूरत ठाहे ॾेखारियो। हिकु तरफ़ ही चैलेंज, ॿिए तरफ़ सारी दुनिया जूं मुख़ालिफ़ क़ुवतूं ऐं ताक़तूं जेके इस्लाम ऐं पैगम्बर इस्लाम खे शिकस्त ॾियण जे लाइ पंहिंजो माल, जान, औलाद ऐं आबरू, इज़त लुटाइण जे लाइ तयारु हुआ, मगर एतिरे कम करण जी को बि जुर्रत नथी करे सघियो। जी दोस्तो, जो क़ुर पाक जहिड़ी हिकु नंढे में नंढी सूरत ठाहे पेश करे सघे हा त उहो क़ुर पाक जे मौजज़ो हुजण जो दलील आहे। जी दोस्तों, सही राह मां यहाँ वहाँ जो मेज़बान प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी सूरतुल बकरह जी 23 ऐं 24 आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर पाण पढ़ूं पिया। क़ुर पाक अल्लाह ताला जो कलाम ऐं पाण सॻोरनि जो मौजज़ो हुजण जा इल्मी दलील अवां सां अॼु बयानु कजनि था। हाणे शुरूआत में अरब जी सरज़मीन ऐं उतां जे रहवासियुनि जो मुख़्तसिर जाइज़ो मूं अव्हां खे ॿुधायो। उन सरज़मीन जो जोग्राफ़ियाई मुआइनो करे अव्हां खे मूं उतां जूं हालतूं ॿुधायूं। ॻोठाणनि जी शाइराना लियाक़त जो अंदाज़ो मूं अव्हां खे ॿुधायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हालात ज़िंदगीअ जे हवाले सां मुख़्तसरन मूं अव्हां खे ॿुधायो त मुंहिंजा महबूब आका ज़ाहिरी न कंहिं कॉलेज, न कंहिं यूनिवर्सिटी, न स्कूल में पढ़िया। इहो समूरो मरहलो अव्हां सां अर्ज़ु रखियुमि। हाणे उन जो ॿियो वजह अव्हां खे ॿुधायां थो। काराइतियूं ॻाल्हियूं आहिनि, शल अल्लाह ताला असांखे सम्झ अता फ़रमाए। दोस्तो, अव्हां खे इहा ख़बर आहे त क़ुर पाक ऐं उन में आयल अहकाम हुकुम सारी दुनिया जे लाइ आहिनि, पर उन जा वास्ते खां सवाइ पहिरियां मुख़ातिब अरब हुआ, जिन खे ॿिया इल्म न बि आया थे, पर फ़साहत ऐं बलागत त उन्हनि जो फितरी हुनुर ऐं पैदाइशी सिफ़त हुई, जंहिंमें उहे सॼी दुनिया जे क़ौमुनि खां बुलंद ऐं मथां खां सम्झा वेंदा हुआ। क़ुर करीम उन्हनि खे मुख़ातिब थी चैलेंज थो करे त मुंहिंजी हिकु सूरत जहिड़ी सूरत ठाहे पेश कयो। जेकॾहिं इहो चैलेंज सिर्फ़ु क़ुर पाक जी महनवी हुस्न, हकीमाना उसूल, इल्मी मारिफ़ ऐं इसरार जे हद ताईं हुजे हा त अरब जेके उम्मीयीन सॾिया वेंदा हुआ, उन जे मिसाल पेश न करण लाइ मज़ूर सम्झा वञनि हा, ऐं संदन उज़ुर कंहिं न कंहिं वटि मक़ूल हुजे हा, पर क़ुर पाक त लफ़्ज़ी फ़साहत ऐं बलागत जे लिहाज़ सां चैलेंज ॾिनो आहे, ऐं उन चैलेंज खे क़बूल करण जे लाइ पूरी दुनिया जे क़ौमुनि खां वधीक अरबनि ते हक़ हो। जेकॾहिं वाक़ई क़ुर पाक हिकु इंसान जो कलाम हो माज़अल्लाह, त अरब जे फ़सीहनि ऐं बलीगनि जे अॻियां कहिड़ो मुश्किल हो जो हिकु उम्मी जे कलाम जहिड़ो कलाम पेश कनि, बल्कि उन खां केतिरा भेरा भलो पेश करे सघनि हा। भला जे हिकु माण्हू इहो कमु नथे करे सघियो त क़ुर पाक खेनि इहा सहूलत बि अता कई हुई त ॿिया मददगार बि विहारियो ऐं ठाहियो, मगर एॾी बुलंद आवाज़ सां चैलेंज ऐं बार बार गैरत ॾियण जे बावजूद कंध हेठि करे ख़ामोश रहण क़ुर करीम जे मौजज़े हुजण जो दलील आहे। जी दोस्तो, अरब जे सरदारनि क़ुर पाक ऐं इस्लाम जे मिटाइण ऐं इस्लाम जे आणींदड़ पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मग़लूब करण में जहिड़ी तरह पूरो ज़ोर लॻायो हो, उहो कंहिं बि पढ़े लिखे माण्हूअ खां लिकल न आहे। जी दोस्तो, अव्हां तारीख़ पढ़ो
त शुरूआत में हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन ऐं संदन ॿटनि रफ़ीक़नि असहाबनि सगोरनि रदी अल्लाह ताला अन्हुम खे नमूने नमूने जा ईज़ा ॾेई कोशिशि कई वई हुई त उहे इस्लाम छॾे ॾियनि, पर जॾहिं ॾिठऊं त ही कुसंदा मगर गुसंदा न, तॾहिं वरी चापलूसीअ जो पासो वठी ख़ुशामद करणु लॻा। अरबनि जो सरदार उतबा बिन रबीअ क़ौम जो नुमाइंदो थी संदन ख़िदमत में आयो त पूरे अरब जी दौलत, हुकूमत ऐं वॾे हुस्न ऐं जमाल वारियूं नौजवान छोकिरियूं वठो, पर इस्लाम जी तबलीग बंदि कयो। पाण उनखे सिर्फ़ु क़ुरान पाक जूं 2-3 आयतूं पढ़ी ॿुधायऊं, ॿियो कुझु न फ़रमायऊं। उहो वापसि वियो ऐं उनखां पोइ उन्हनि काफ़रनि जूं मुसलमाननि सां केतिरियूं जंगियूं थियूं, जंहिंमें उन्हनि काफ़रनि जो बि माल औलाद जान हर शइ तबाह थी। इहो सभु कुझु क़बूल कयूं, पर क़ुरान पाक जी हिकु नंढी सूरत जहिड़ी सूरत ठाहे न सघिया। छा इहो क़ुरान पाक जे कलामुल्लाह हुजण ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मौजिज़े हुजण जो दलील न आहे? बिल्कुलु आहे। सारे अरब ख़ामोशी अख़्तियार करण सां शाहिदी ॾिनी त ही अल्लाह जो कलाम आहे, जंहिंजो मिसाल अरब छा सारी काइनात पेश करण खां आजिज़ आहे। सिर्फ़ु एतिरो न हो जो उन्हनि मुक़ाबले करण खां ख़ामोशी अख़्तियार कई, बल्कि पंहिंजे ख़ासि मजलिसुनि में उन्हनि क़ुरान पाक जे बेमिसल हुजण जो एतिराफ़ बि कयो, ऐं जेकी उन्हनि में मुनसिफ़ मज़ाज हुआ उन्हनि त एतिराफ़ जो इज़हार बि कयो। पोइ उन्हनि मां के मुसलमान थिया, के हरू भरू ज़िद ते रहिया। दोस्तो, इस्लामी तारीख़ुनि ऐं सीरत जे किताबनि में अहिड़ा वाक़िआ मिलनि था जेके इन ॻाल्हि जा शाहिद आहिनि त अरब हैरान हूंदा हुआ त क़ुरान करीम आणींदड़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ कहिड़ो फ़ैसिलो ॾियणु खपे। ऐं इन्हनि ॻाल्हियुनि में के चवंदा हुआ त शाइर आहे, के चवंदा हुआ त मजनू आहे, के चवंदा हुआ त काहिन भोपो आहे, त के चवंदा हुआ त साहिर माना जादूगर आहे। कॾहिं पाण ई वेही वेही चवंदा हुआ त इन्हनि ॻाल्हियुनि मां त का बि कान्हे, यानी जंहिं हस्तीअ लाइ असीं चऊं था शाइर आहे, हू शाइरी बि नथो करे। मजनू आहे, पर हो त आकिल आहे, अकाबर आहे, दानिश्वर आहे, दानाव आहे, सुखनवर आहे, सचो आहे। ऐं जेकी चवंदा हुआ काहिन आहे, भोपो आहे, ॾिठूं त इहे अलामतूं बि उन हस्तीअ में न आहिनि। ऐं जेकी जादूगर सॾींदा हुआ उन्हनि ॾिठो त न, हीअ त जादूगर बि न आहे। आख़िर इन ॻाल्हि ते परेशान थिया त उनखे चइजे त छा चइजे, सॾिजे त छा सॾिजे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती अलैहि रहमत ख़साइस कुबरा में अहिड़ा केतिरा वाक़िआ आंदा आहिनि। जी दोस्तो, इस्लाम ऐं हुज़ूर पुरनूर शाफ़ी नशूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा सभिनी खां वॾा दुश्मन अबू जहल ऐं अख़नस बिन शरीक ऐं ॿिया लिकी लिकी क़ुरान पाक ॿुधंदा हुआ ऐं उन जी अजीबो ग़रीब बेमिसल ऐं बेनज़र असरात खां मुतासिर बि थींदा हुआ। मगर जॾहिं संदन क़ौम जा कुझु माण्हू उन्हनि खे चवंदा हुआ त जॾहिं ही कलाम अहिड़ो भलो मिठो ऐं असराइतो आहे त उनखे क़बूल छो नथा कयो, त अबू जहल जो जवाबु ही हो, उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बनी अब्दे मनाफ़ मां आहिनि ऐं असांजे क़बीले जो उन्हनि सां हमेशह इख़्तिलाफ़ु रहियो आहे। उहे जंहिं कम में अॻिते वधंदा आहिनि त असीं बि उन्हनि सां इन मामले में बराबरी कंदा आहियूं, पर नबूअत उन्हनि में आई आहे ऐं असांजे वस में इहा नाहे त उनजो इनकार कंदा रहंदासीं, ऐं मां त कॾहिं बि इक़रार न कंदुसि। दोस्तो, अबू जहल ऐं उन्हे जा चेला न मञा वारे उन ज़िद अनाद ते क़ाइमु रहिया। जी दोस्तो, सूरतुल बक़रा जी 23 ऐं 24 आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर अॼु जे प्रोग्राम जो हिसो आहे। क़ुरान पाक अल्लाह ताला जो कलाम ऐं पाण सगोरनि जो मौजिज़ो हुजण जा इल्मी अकुली दलील अव्हांखे ॿुधायां पियो।
त बिल्कुलु क़ुर पाक जे मौजिज़े हुजण जो दलील टियों इहो बि वजह आहे जो उन में ग़ैब जूं ख़बरूं आहिनि जेके क़ुर पाक बयानु कयूं आहिनि, ऐं हूबहू ईअं ई थियो जीअं क़ुर करीम ॿुधायो आहे। मसलन क़ुर पाक ॿुधायो त रूमी ऐं फ़ारसी लड़ंदा, मुक़ाबले में ईंदा, फ़ारस वारा ग़ालिब थींदा ऐं रूमी मग़लूब, पर उन सां गॾोगॾु इहो ॿुधायईं त अञा 10 साल न गुज़रंदा त रूम वारा फ़ारस वारनि ते ग़ालिब थींदा। मके जे काफ़रनि या क़ुर पाक जी ग़ैबी ख़बर ॿुधी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु सां हार ऐं जीत ते शर्त लॻाई, मगर जॾहिं क़ुर पाक जी ख़बर मुताबिक़ रूमी ग़ालिब थिया त उन्हनि काफ़रनि खे हार मञणी पई ऐं उहो माल जेको शर्त तौर रखियलु हो उहो हुननि खे ॾियणो पियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु हबीब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां उन माल जे बारे में पुछियो त पाण उन माल वठण खां मना कयऊं जो इहा हिकु क़िस्म जी जुआ हुई। जी दोस्तो, अहिड़ी तरह ग़ैब जूं हज़ारें ख़बरूं, लातदाद ख़बरूं क़ुर पाक जूं 100% यानी 100% सही निकितियूं जिन जो को बि इनकार करे नथे सघियो। ऐं असीं सुन्नी उन जे करे चवंदा आहियूं त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह ताला जी अता सां आलिमुल ग़ैब आहिनि। छो त मुख़ालिफ़ जेकॾहिं ॿी का बि ॻाल्हि न मञींदा त इहो त मञींदा त पाण क़ुर पाक में आयल ग़ैब जूं ख़बरूं दुनिया ते ज़ाहिर थियण खां अॻु में बि ॼाणंदा हुआ, ऐं उहो ई अताई इल्म ग़ैब आहे जंहिंजो सिर्फ़ ऐं सिर्फ़ ज़िद्दी उलमा इनकार कंदा आहिनि, न त दोस्तो इनकार जी का गुंजाइश ई नाहे। जी दोस्तों, सही राह प्रोग्राम मां आहियां, मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशरी ताहिरी। सूरतुल बक़रह जी 23 ऐं 24 आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर। अॼु क़ुर पाक अल्लाह ताला जो कलाम ऐं पाण सगोरनि जो मौजिज़ो हुजण जा इल्मी दलील अव्हांखे ॿुधायां पियो तफ़सीर जे अंदरि। त हाणे पाण चोथों सबबु मालूम कंदासीं, वजह मालूम कंदासीं त क़ुर पाक में अॻियनि उम्मतुनि ऐं उन्हनि जे शरीयतुनि ऐं तारीख़ी हालात जो अहिड़ो साफ़ ज़िक्र आहे जो उन वक़्तु यहूदियुनि ऐं नसारनि जा आलिम जेके तौरात ऐं इंजील जा माहिर सॾिया वेंदा हुआ, उन्हनि खे बि एतिरी मालूमात न हुई। उन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी ज़ात जेके उम्मी हुआ, इब्तिदाए आलम खां वठी दुनिया जे सभिनी क़ौमुनि जे तारीख़ी हालात ऐं निहायत सही ऐं सची सवानह ऐं उन जे शरीयतुनि जे तफ़सीलात अहिड़ी तरह मुंहिंजे महबूब आका उन्हनि खे बयानु फ़रमायो जो उहे सभु ॾंदनि ते आङुरियूं रखी वेही रहंदा हुआ। उन मां साफ़ साफ़ साबित थियो त हीउ अल्लाह जल शानहू अमन वालहू जो कलाम ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मौजिज़ो आहे, न त उहे ख़बरूं खेनि कंहिं थे ॿुधायूं। यानी अहिड़ियूं ख़बरूं तौरात, इंजील, ज़बूर जी तस्दीक़ ऐं तहक़ीक़ सारी दुनिया जो इल्मु इन्हनि चइनी किताबनि में, ऐं तौरात, इंजील, ज़बूर जो इल्मु वरी क़ुर करीम जे अंदरि। त मुंहिंजे आका खे अल्लाह ताला मा कान वमा यकून, छा थियो ऐं छा थींदो, इन समूरे इल्म सां बराबर फ़रमायो हो। त दोस्तो, पंजों वजह क़ुर पाक अल्लाह जो कलाम ऐं पाण सगोरनि जो मौजिज़ो आहे, उहो दलील अव्हां जे साम्हूं थो रखां, सबबु थो अव्हांखे ॿुधायां। उहा ख़ासि कैफ़ियत आहे जेका क़ुर पाक जे ॿुधण सां हर ख़ासि ऐं आम मोमिन त छा पर काफ़र ते बि तारी थींदी आहे। जीअं हज़रत जबीर बिन मुतिम रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे त इस्लाम क़बूल करण खां अॻु में मूंखे हिकु इत्तफ़ाक़ी वाक़ियो पेश आयो। उहो हीअ आहे
त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां अची लंघियुसि। पाण उन वक़्तु सांझीअ जी निमाज़ में सूर वतूर पढ़ी रहिया हुआ। जॾहिं आख़िरी आयतुनि ते पहुता त मुंहिंजी दिलि ॼण उॾामण लॻी ऐं मूं में इस्लाम आणण जो शौक़ु पैदा थियो। जी दोस्तो, छहों सबबु हीअ आहे त उन जे वराए वराए पढ़ण सां दिलि ड्रापे नथी। क़ुरान करीम अहिड़ो अलाह जो कलाम आहे जेको आम तौरु अव्हां रिसालो पढ़ो, अख़बार पढ़ो, किताब पढ़ो, बोर थी पवंदा, अव्हांखे न वणंदो। पर सुभान अल्लाह छा त अलाह जे कलाम जो मौजज़ो आहे। जेतिरो बि अव्हां पढ़ंदव, बार बार अव्हां पढ़ंदव, तव्हांजी दिलि न ड्रापंदी। बल्कि जेतिरो ज़्यादा पढ़ो ओतिरो शौक़ु वधे। दुनिया जो को बि भले खां भलो किताब 2-4 भेरा पढ़ण सां तबियत भरिजी वेंदी आहे, वरी पढ़ण जो घणो शौक़ु न थींदो आहे। हीउ सिर्फ़ु क़ुरान पाक जो कमाल आहे जो उन जे पढ़ंदड़ जो शौक़ु घटिजे नथो। ऐं हीउ संदसि कलामुल्लाह हुजण ऐं हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मौजज़े हुजण जो दलील आहे। दोस्तो, सतों सबबु अव्हांखे ॿुधायां थो। हीअ आहे त क़ुरान पाक ऐलान कयो आहे त उन जी हिफ़ाज़त जो ज़िमो ख़ुदि अल्लाह ताला खंयो आहे। उहो क़यामत ताईं बग़ैर कंहिं अदना तग़युर ऐं तरमीम जे बाक़ी रहंदो। ऐं इहो वाइदो अहिड़ी तरह पूरो थियो आहे जो क़ुरान पाक जे नाज़ुल थियण वारे वक़्त खां वठी अॼु ताईं 1400 साल गुज़री चुका आहिनि। लखें इंसाननि जे सीननि में क़ुरान पाक अहिड़ी तरह मौजूदु आहे जो हिकु ज़बर या ज़ेर जी ग़लतीअ जो इम्कान न आहे। हर ज़माने में मर्द, औरतूं, जवान ऐं पोढ़ा उन जा हाफ़िज़ मिलनि था। जेकॾहिं को वॾो आलिम बि ज़बर ऐं ज़ेर जी ग़लती कंदो त उहे उनखे ॾसींदा। दुनिया जो को बि मज़हब पंहिंजो इन जहिड़ो मज़हबी किताब त पेश करे न सघंदो, पर उन जी 10 हिसे जे बराबरि बि न आणे सघंदो। केतिरनि मज़हबनि जे किताबनि में त अॼु इहो निशान मिलण बि महाल थी वियो आहे त उन जो असुलु कहिड़ी ज़ुबान में हो ऐं उन जा असुलु हिसा केतिरा हुआ। किताबी सूरत में बि जेतिरी इशाअत हर कर्न यानी 1000 साल हर ज़माने में क़ुरान पाक जी थी आहे, दुनिया जे कंहिं बि किताब खे इहा ॻाल्हि नसीब न थी आहे। हालांकि दुनिया जे तख़्ते ते नशरो इशाअत जा जेतिरा ज़रिया ग़ैर मुस्लमाननि खे आहिनि, यहूदनि, ईसाइनि, अंग्रेज़नि खे चवनि था त साइंस वरी तरक़ी कई आहे। नशरो इशाअत जा सभु ज़रिया उन्हनि वटि आहिनि। उहे सभु त मुस्लमाननि खे न आहिनि, पर उन्हनि जो हिसो बि हासिलु न आहे। इन हूंदे बि क़ुरान पाक जो एतिरे तइदाद में छपजणु ऐं लखनि सीननि में महफ़ूज़ हुजणु उन जे कलामुल्लाह हुजण ऐं मौजज़े हुजण जो दोस्तो दलील आहे। अञा कहिड़ो सबबु अव्हांखे ॿुधायां, अञा कहिड़ो वजह अव्हांखे दलील तौरु ॿुधायां त हीअ क़ुरान हथ जो ठोकियल, हथ जो ठाहियल कलाम न, पर अल्लाह जो कलाम आहे, रब काइनात जो कलाम आहे ऐं रसूलुल्लाह जो मौजज़ो आहे। जी दोस्तो, 8हों वजह भला ॿुधो। उहे क़ुरानी उलूम ऐं मारिफ़ आहिनि जिन जो इहातो अॼु ताईं न कंहिं किताब कयो आहे, न मुमकिन आहे जो करे सघे। इन मुख़्तसिर ऐं महदूद कलमात में एतिरा उलूम ऐं फ़नून जमा थियनि जो सॼी काइनात जे दाइमी ज़रूरतुनि ते हावी ऐं इंसान जे ज़िंदगी जे हर शोबे ऐं हर हाल सां मुतअल्लिक़ पूरो तरतीब ॾिनल ऐं बहितरीन निज़ाम पेश करे सघे। शख़्सी ऐं आइली ज़िंदगी खां वठी क़बाइली ऐं शहरी ज़िंदगी ताईं, ऐं उनखां अलावा इमरानियात, इज्तिमाइयात ऐं मुल्कनि जी सियासत जे हर पहलूअ ते शामिल निज़ाम पेश करे सघे। जी दोस्तो, को बि अहिड़ो किताब न आहे। उनखां पोइ सिर्फ़ु नज़री ऐं इल्मी तौर ते रुॻी पेश करणु न, पर अमली तौरु उन जो रवाजु विझणु ऐं दुनिया जे ॿियनि सभिनी निज़ामनि ते ग़ालिब अची क़ौमुनि जे मज़ाज, अख़लाक, अमाल, मुआशरत ऐं तमद्दुन में उहो अज़ीम इनक़लाब पैदा करणु जंहिंजो मिसाल न अॻियनि उम्मतुनि में मिलियो, न पोयुनि उम्मतुनि में यानी ॿियनि मज़हब वारनि में मिलंदो। हीउ हैरत अंगेज़ इनक़लाब छा कंहिं इंसान जी कुदरत ऐं उन जी हिकमत अमलीअ जो नतीजो थी सघे थो? न, कॾहिं बि न दोस्तो। ख़ुसूसन जॾहिं त उहो इंसान हुजे बि उम्मी ऐं उन जी क़ौम वारा बि उम्मी हुजनि,
उहे हैरत में विझंदड़ तासरात आहिनि जिन जे करे अकुल ऐं बसीरत जो साहिब जेको तासुब ऐं अनाद खां बचियल आहे क़ुर पाक जे कलामुल्लाह हुजण ऐं मौजिज़े हुजण जे मञण लाइ मजबूर आहे। एतिरे क़दुरु जो हिन मादा परस्ती जे दौर में मसीही मुसन्फ़नि मां जन बि क़ुर पाक में फ़िक्र ऐं ग़ौर कयो उहे इन इक़रार करण ते मजबूर थी पिया त हीउ हिकु बेमिसल ऐं बेमिसाल किताब आहे। जी दोस्तों, फ्रांस जो मशहूर मुस्तशरिक डॉक्टर मॉडरेस, जंहिंखे फ्रांस हुकूमत जी वज़ारत मुआरिफ़ क़ुरान जे 62 सूरतुनि जी फ़्रांसी ज़ुबान में तर्जुमे करण ते मुक़ररु ऐं मअमूर कयो हो, उन में इन ॻाल्हि जो इतराफ़ कयो आहे त बेशक क़ुर जो तिर्ज़े बयां ख़ालिक़े जल्लो ओला शानहू जो तिर्ज़े बयां आहे, यानी ही कंहिं इंसान जो बयान न आहे, कंहिं इंसान जो कलाम न आहे। बिलाशुबा जन हक़ीक़तुनि ऐं मारिफ़तुनि ते ही कलाम हावी आहे, उहे अल्लाह जो कलाम ई थी सघनि थियूं। ऐं हक़ीक़त हीअ आहे त उन में शक ऐं शुबे करण वारा बि जॾहिं उन जे अज़ीम तासीर खे ॾिसनि था त एतिराफ़ ऐं तस्लीम करण ते मजबूर थियनि था। 50 करोड़ मुसलमान जेके ज़मीन जी सतह जे हर हिस्से ते पखिड़िया पिया आहिनि। दोस्तो, हींअर त उन्हीअ जो ॻाणेटिरो आदमशुमारी अञा वधीक आहे। पूरी दुनिया जा इंसान, ख़ासि करे मुसलमान जेके ज़मीन जे हर ख़िते ते पखिड़ियल आहिनि, उन्हनि में क़ुर जे ख़ासि तासीर खे ॾिसी करे मसीही मशीन में कमु करण वारा सभई उन जो एतिराफ़ कनि था। ईसाई इन ॻाल्हि खे मञनि था त हिकु वाक़ियो बि अहिड़ो पेश करे नथो सघिजे जो जंहिं मुसलमान क़ुर खे सम्झो हुजे उहो कॾहिं मुर्तद या क़ुर जो मुनकर थियो हुजे। जी दोस्तो, ॿिया किताब पढ़ण वारा, आम डॉक्टरेट जी डिग्री करण वारा, कम्यूनिस्ट, दीन खां दूर रहण वारा जॾहिं घणियूं डिग्रियूं हासिल कनि था, मुसलमान हूंदे त उहे कम्यूनिस्ट बणियो वञनि, अल्लाह जे कलाम जा मुनकर बणियो वञनि, पर जेके दीन जा दाई थियनि था, क़ुर जा आलिम ऐं हाफ़िज़ थियनि था, अव्हां खे कॾहिं बि दुनिया में इहो मिसाल न मिलंदो त उहे मुर्तद या क़ुर जा मुनकर थिया हुजनि, छो त हीउ क़ुर जो मौजिज़ो आहे। नंढड़ो मासूम ॿार जेको अव्हां खे पहिरें क्लास जो किताब यादि करे न ॾेखारींदो, पर क़ुर करीम जो मौजिज़ो आहे जो क़ुर करीम जा उहे अव्हां खे हाफ़िज़ मिलंदा। जी दोस्तों, प्रोग्राम सईं राहत जारी आहे। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु सूरतुल बक़रा जी 23 ऐं 24 आयत, सिर्फ़ु 2 आयतुनि जो तर्जुमो ऐं तफ़सीर अव्हां खे ॿुधाइजे थो। ऐं हा, तफ़सीर जे अंदरि कुझु दलील, कुझु सबब अव्हां जी समाअतुनि ताईं पहुचायां पियो त क़ुर पाक अल्लाह ताला जो कलाम ऐं पाण सॻुरनि जो मौजिज़ो आहे। उन जा इल्मी दलील अव्हां खे ॿुधाइण जी कोशिशि कई अथमि। जी दोस्तो, अजब हैरत आहे, क़ुरानी तासीर जो एतिराफ़ हिकु ईसाई मुस्तशरिक खां अहिड़े दौर में थी रहियो आहे जॾहिं मुसलमान पाण क़ुरानी तइलीमात खां दूर ऐं उन जी तिलावत खां गाफ़िल थी चुका आहिनि। काश इहो मुसन्निफ़ इस्लाम ऐं क़ुर जे उन दौर खे ॾिसे हा जन क़ुर ऐं साहिब क़ुर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तां हर शइ क़ुर्बान कंदे ख़ुशी थे महसूस कई, जन कुसंदे क़ुर्बान थींदे त क़ुर पाक पढ़ियो थे, पर क़बर में बि क़ुर पाक जी तिलावत कंदा रहिया। जी दोस्तो, अहिड़ी तरह ॿियनि ईसाई मुसन्फ़नि जेके मुनसिफ़ मज़ाज हुआ अहिड़ो एतिराफ़ कयो आहे। मिस्टर विलेम म्योर पंहिंजे किताब हयात मुहम्मद में वाज़ह तरह इन जो एतिराफ़ कयो आहे। डॉक्टर शिबली शुमेल त उन मौज़ूअ ते हिकु मुस्तक़िल मक़ालो लिखियो आहे। अहिड़ी तरह यूरोप जे मुस्तशरिकीन मां डॉक्टर गस्टाओलिबान पंहिंजे किताब तमद्दुन अरब में ऐं मिस्टर विडोल क़ुर पाक जे तर्जुमे में जेको हुन पंहिंजी ज़ुबान में कयो,
ऐं मिस्टर कॉन्ट हुनरवी किताबुल इस्लाम में इंसाइक्लोपीडिया बोटानिका जे मुसन्निफ़ उन ई किताब जे सुफ़े 599 जुल्द 16 में ऐं इंग्लिस्तान जे नामवर मुअर्रिख़ डॉक्टर गिबन पंहिंजे मशहूरु तसनीफ़ सल्तनत रूमा जो इन्हितात ऐं ज़वाल जे जुल्द 5 बाब 50 में इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो आहे दोस्तो त वाक़ई क़ुर पाक अल्लाह जो कलाम आहे ऐं मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजिज़ो आहे। क़ुर कंहिंजो हथ जो ठाहियल नाहे, क़ुर करीम कंहिंजो ज़ाती कलाम नाहे, कंहिंजी शाइरी नाहे, पर हीउ रसूलुल्लाह जो मौजिज़ो आहे ऐं अल्लाह जो कलाम आहे। दोस्तो यादि रखो त दुनिया जी पहिरीं तारीख़ त अहिड़ो मिसाल पेश कोन कयो, पर क़ुर पाक जो चैलेंज अॼु बि क़ाइमु आहे। अॼु जे हिन हलंदड़ दौर में रोशन दिमाग़ी ऐं क़ाबिलियत जा दावेदार घणा ई आहिनि। को बि अहिड़ी सूरत ठाहे ॾेखारे अकेलो न त ॿियनि खे बि भली पंहिंजो साथी बनाए, पर यकीनन न ठाहे सघंदो, क़ुर न ठाहे सघंदो। ॿी ॻाल्हि हीअ आहे त हिन आयत सगूरीअ मां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो रसूल हुजण बि क़तई तरह साबित आहे, छो त अहिड़ो कलाम उन ते ई नाज़ुल थींदो जेको अल्लाह ताला जो सचो नबी हूंदो, उन ते ई वही जो नुज़ूल थींदो, न ॿिए कंहिं ते। फ़तू बि सूरतिन, सूरत क़ुर पाक जे उन हिस्से खे चवंदा आहिनि जंहिंमें पूरो मज़मून बयानु थियल हुजे ऐं उन जो जुदा जुदा नालो बि हुजे ऐं उन में घटि 3 आयतूं हुजनि। मिसलिही मिन बयान लाइ आहे, मुराद त अहिड़ी सूरत आणियो जेका क़ुर जे मिसिल आहे। ही ज़मीर आहे, उन में 2 एहतमाल आहिनि, हिकु त उहो मिमा वारी मां ॾे थो वरे, त पोइ माना आहे त क़ुर जे नमूने ते का सूरत आणियो। ॿियो एहतमाल आहे त इहो ज़मीर अब्दिना में अब्द ॾे थो वरे, जीअं अल्लामा सनाउल्लाह पानीपती अलैहि रहमत लिखियो आहे त वल अब्दिना व मिनल इब्तिदाए ई खाइन मिम मिसलिही हाज़र रजुलिल उम्मी, यानी अहिड़ी सूरत आणियो जेका उन असांजे बान्हे नबी उम्मी जहिड़ी हस्तीअ जी ज़ुबान फैज़ तर्जुमान ते पढ़ियल सूरत जहिड़ी हुजे, यानी जेका सूरत जेको क़ुर असांखे रसूलुल्लाह ॿुधायो, अल्लाह ताला उन्हनि काफ़रनि खे, मुनकिरनि खे, मके जे मुशरिकनि खे ऐं क़ुर खे क़ुर न मञींदड़, अल्लाह जो कलाम न मञींदड़ उन्हनि खे चैलेंज कयो त भला अव्हां बि अहिड़ी सूरत आणियो या अहिड़ी ॻाल्हि कयो, अहिड़ो जुमिलो पढ़ी ॾेखारियो जेको मुंहिंजो महबूब अव्हां खे पढ़ी ॿुधाए थो। जी दोस्तो, पहिरियां त आसमान जे हेठां अहिड़ी हस्तीअ जी तलाश कयो। अल्लाह ताला उन्हनि खे चयो जेका उन महबूब अलैहिस्सलाम जी ज़ात वाला सिफ़ात जहिड़ी हुजे। अव्हां चओ था न असीं इंसान आहियूं, हू बि इंसान आहे। हा, अव्हीं इंसान आहियो, हू बि इंसान आहे। अव्हीं मके जा रहवासी आहियो, पर पूरी रूए ज़मीन ॻोल्हियो मुंहिंजे महबूब जहिड़ो। लतीफ़ साईं फरमायो न, जखरे जे हो जवान ॾिसां कोन ॾेह में, मोहड़ मिड़ियनी मुरसलें सरसु संदसि शान, फ़कान काब कौसैन ओ अदना, इहो मुयसिर थियुसि मकान, तंहिं आगे जो एहसान जंहिं हादी मेड़ियुमि हेड़ो। पोइ इन खां अहिड़ी सूरत पढ़ाए ॿुधायो, अहिड़ो माण्हू ॻोल्हियो, न अहिड़ो को महबूब मिलंदो, न अहिड़ी का सूरत ईंदी। इन लिहाज़ सां हिन आयत मां जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो बेमिसिल हुजणु साबित आहे त मुंहिंजो महबूब बेमिसिल आहे। हुज़ूर जो को मट मिसिल न आहे, हुज़ूर जहिड़ो को दुनिया में न आहे। हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन ईमान, अमाल, अख़लाक, दीनी, दुनियावी अहकाम ऐं ज़ाहिरी बातिनी औसाफ़ में बेमिसिल आहिनि। संदन सानी या बराबरि को बि न आहे। फ़इल्लम तफ़अलू वलन तफ़अलू, मक़सदु जेकॾहिं अव्हां नथा मुक़ाबिलो करे सघो ऐं करे बि न सघंदव त पोइ उन बाहि खां डिॼो जंहिंमें माण्हू ऐं पथर बनंदा, उहा अव्हां काफ़रनि लाइ तयारु कयल आहे। हिते वलन तफ़अलू करे बि न सघंदव। ग़ैब जी ख़बर आहे दोस्तो, जेका अल्लाह ताला पंहिंजे बाने नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ुबान पाक सां ॿुधाई आहे।
अल्लामा इब्न कसीर लिखियो आहे त ही ॿियो मौजज़ो आहे जो पाण पके यकीनी क़तई बग़ैर ख़ौफ़ ऐं डप जे ख़बर ॾिनऊं त हिन क़ुर जो मिसाल हमेशह हमेशह आणे न सघिबो ऐं अॼु ताईं कंहिं बि उन जो मिसाल न आंदो आहे। जी दोस्तो, प्रोग्राम सही राह जारी आहे। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु सूरतुल बक़रा जी 23 ऐं 24 आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर हिन प्रोग्राम जो हिस्सो आहे। ऐं हा, ख़ासि करे क़ुर पाक अल्लाह ताला जो कलाम ऐं पाण सॻोरनि जो मौजज़ो हुजण जा इल्मी दलील अव्हांखे ॿुधायां पियो। अल्लाह ताला जेके पंहिंजे महबूब खे मौजज़ा अता फ़रमाया, क़ुर ॾिनो, माण्हुनि चयो त इहो अल्लाह जो कलाम नाहे, रसूलुल्लाह जो पंहिंजो कलाम आहे, पंहिंजो फ़रमान आहे, पंहिंजी शाइरी आहे। अल्लाह ताला फ़रमायो त न न, हीउ मुंहिंजो कलाम आहे, महबूब जी ज़ुबानी, महबूब खे मूं ॾिनो आहे। जीअं मुंहिंजे हबीब जो मट मिसिल नाहे, तीअं क़ुर करीम जहिड़ो को कलाम नाहे। त इन्हीअ में मूं अव्हां ताईं मुकमल तौर ते दलील पेश कया, सबब 8 वजह ॿुधाया ऐं हर हिकु वजह बेमिसिल बेनज़ीर अव्हांखे ॿुधायुमि। जेकॾहिं अञा बि को एतिराज़ करे त उन जे साम्हूं अव्हां इहे समूरा दलील रखी सघो था त क़ुर कंहिंजो हथ ठोकियो कलाम न, पर अल्लाह जो कलाम आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़ुल कयल क़ुर करीम आहे, कलाम इलाही आहे। दोस्तो, क़ुर पाक, क़ुर मजीद ॿुधण सां बि केतिरा माण्हू मुस्लमान थिया। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुस्लमान थियण जो वाक़ियो अव्हांखे ॿुधायां त हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमायो आहे त हिकु भेरे मुंहिंजो भाउ जंहिंजो नालो अनीस हो, मके पाक में वियो ऐं मोटी अची मूंखे ॿुधायईं त मके पाक में हिकु शख़्स आहे जेको पाण खे अल्लाह जल जलालहू जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾाए थो। मूं भाउ खां पुछियो त उते माण्हू उन जे बारे में छा था चवनि। मुंहिंजे भाउ ॿुधायो त के उन खे शाइर था चवनि, के काहिन, के जादूगर। जॾहिं त मुंहिंजो भाउ पाण बि इहे ॻाल्हियूं ॼाणंदो हो, यानी जादूगरी जा फ़न ॼाणंदो हो, कहानत ॼाणंदो हो। उन जे करे पाण चई त जेतिरे क़दुरु मूं गौर कयो आहे त माण्हुनि जूं उहे सभु ॻाल्हियूं ग़लति आहिनि। उन जो कलाम न शेर आहे, न कहानत, न चरियनि वारा ॿोल, बल्कि मूंखे उन जो कलाम सचो थो नज़र अचे। जी दोस्तो, हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमायो त मूं पंहिंजे भाउ खां उहे कलमा ॿुधी पाण मके मुकरमा जो सफ़र कयो ऐं अची मस्जिदुल हराम में वेही रही पियुसि। उते पूरा 30 ॾींहं यानी मुकमल हिकु महीनो मूं अहिड़ी तरह गुज़ारिया जो ज़मज़म जे पाणी खां सवाइ मुंहिंजे पेट में कुझु बि न हो ऐं इन पूरे महीने में मूंखे बुख बि कान थिए लॻी। जॾहिं हज़रत अबू ज़र पाण मके मां मोटी आयो त अची उते जे माण्हुनि खे फ़रमायईं त मूं रूम ऐं फ़ारस जे फ़सीहनि ऐं बलीगनि जो कलाम ऐं काहिननि जा कलमात ऐं हुमेर जा मक़ालात घणा ॿुधा आहिनि। जी दोस्तो, अबू ज़र ग़िफ़ारी छा थो चवे थो, पर हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलाम जहिड़ो कलाम मूं अॼु ताईं किथे न ॿुधो आहे। अव्हां सभु मुंहिंजी ॻाल्हि मञी उन जी इत्तबा कयो। पोइ फ़तह मके वारे साल उन जी पूरी क़ौम यानी हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं अल्लाह जो कलाम ॿुधो, क़ुर करीम ॿुधो, त उन क़ुर करीम खे ॿुधण खां पोइ पाण पंहिंजी क़ौम में अची इहो ऐलान कयईं त हीउ हिकु अहिड़ो कलाम आहे, अहिड़ो क़ुर आहे जंहिं जहिड़ो को कलाम नाहे, जंहिं जहिड़ो को क़ुर नाहे। ऐं जॾहिं मको पाक फ़तेह थियो त हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु उन फ़तह मके वारे साल उन जी पूरी क़ौम जा तक़रीबन 1000 माण्हू मके पाक आया हुआ ऐं मुस्लमान थिया हुआ। जी दोस्तो, यकीनन अॼोको प्रोग्राम अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कई अथमि। सूरतुल बक़रा जी 23 ऐं 24 आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर चाहींदुसि
त अॼु क़ुर पाक अल्लाह ताला जो कलाम ऐं पाण सगुरनि जो मौजज़ो हुजण जा इल्मी दलील अव्हांखे ॿुधाया अथमि त छो न क़ुर करीम जी अज़मत जे हवाले सां हिकु तमामु ख़ूबसूरत मनाक़िब बहितरीन शेर अव्हांजे समाअतुनि ताईं पहुचाईंदे अॼोके प्रोग्राम जी पुॼाणी कजे। क़ुरान तो इंसान खे इंसान बनाए, क़ुरान तो इंसान जी अज़मत खे वधाए, क़ुरान तो अल्लाह सां बंदन खे मिलाए, क़ुरान तो इंसान खे मंज़िल ते पुॼाए। क़ुरान खे क़ुरान में रब नूर सॼियो आहे, इंसान ज़ात वास्ते दस्तूर सॼियो आहे। क़ुरान सां तक़दीर बणायो त मज़ो आहे, क़ुरान खे सीने सां लॻायो त मज़ो आहे। क़ुरान पढ़ो पाण ऐं बचड़नि खे पढ़ायो, क़ुरान संदो पाण खे को रंगड़ो लॻायो। क़ुरान जे हुक्मनि ते हली शान वधायो, क़ुरान जे दुश्मन सां लड़ी पाण मल्हायो। क़ुरान जे नामूस ते घर बार लुटाए, क़ुर्बान कयो पाण छॾियो सिर बि कटाए। क़ुरान जी हुरमत खे बचायो त मज़ो आहे, क़ुरान खे सीने सां लॻायो त मज़ो आहे। क़ुरान ख़ुदा पाक जी रहमत आहे असां लाइ, क़ुरान पाक दर्स हक़ीक़त आहे असां लाइ, क़ुरान पाक राह हिदायत आहे असां लाइ, क़ुरान पाक ख़ासि शफ़ाअत आहे असां लाइ, क़ुरान पाक ख़ासि आहे फ़रमान इलाही, क़ुरान पाक ख़ासि आहे एहसान इलाही। क़ुरान संदो फैज़ पिरायो त मज़ो आहे, क़ुरान खे सीने सां लॻायो त मज़ो आहे। क़ुरान संदी आहे मुहबत बि इबादत, क़ुरान संदी आहे इताअत बि इबादत, क़ुरान संदी आहे तिलावत बि इबादत, क़ुरान संदी आहे ज़ियारत बि इबादत। क़ुरान हर दर्द जो दारू ऐं दवा आहे, क़ुरान आहे करीम शफ़ा बि आहे दुआ बि आहे। उन साण दिली पेच खे पायो त मज़ो आहे, क़ुरान खे सीने सां लॻायो त मज़ो आहे। मख़लूक ते इंसान खे वधि शान मिलियो आहे, इंसान मुस्लमान खे ईमान मिलियो आहे, ईमान मिलियो आहे सचो क़ुरान मिलियो आहे, क़ुरान मिलियो हशर जो सामान मिलियो आहे। थोरो न इहो पाण ते थोरो आहे ख़ुदा जो, एहसान थियो पाण ते गौरो आहे ख़ुदा जो। लाहे त सघिबो की न की ॻायो त मज़ो आहे, क़ुरान खे सीने सां लॻायो त मज़ो आहे। क़ुरान मिलियो पाक पैगम्बर जे मुहाबे, रहबर रसूल हाशिमी सरवर जे मुहाबे, सरताज नबी आख़िरी अनवर जे मुहाबे, महबूब ख़ुदा शाफ़ी महशर जे मुहाबे। नाज़ुल थियो नबी पाक ते क़ुरान मुबीन आहे, आयो जो खणी अर्श तां जिबरील अमी आहे, उहो नूर पंहिंजी दिलि में वसायो त मज़ो आहे, क़ुरान खे सीने सां लॻायो त मज़ो आहे। दुनिया ते सिको पंहिंजो जमाइण जे घुरो था, दुनिया ऐं आख़िरत खे बनाइण जे घुरो था, तक़दीर पंहिंजी वरी बिठाइण जे घुरो था, अबदी हयाती दोस्तो पाइण जे घुरो था। महबूद फ़क़त ख़ालिक़ अकबर खे बणायो, रहबर रसूल हाशिमी सरवर खे बणायो, ग़ैरनि जे अॻियां सिर न झुकायो त मज़ो आहे, क़ुरान खे सीने सां लॻायो त मज़ो आहे। क़ुरान ऐं क़ुरान जे वरक़नि खे चुमी ॾियां, क़ुरान जी आयात ऐं पारनि खे चुमी ॾियां, क़ुरान जे लफ़्ज़नि ऐं नुक़्तनि खे चुमी ॾियां, क़ुरान जे ज़ेरुनि ऐं ज़बरुनि खे चुमी ॾियां। क़ुरान जी सूरत ऐं जुमलनि जो कसम आहे, क़ुरान काइनात जी अज़मत खां उत्तम आहे। हीअं सां अलिफ लाम मीम हंडायो त मज़ो आहे, क़ुरान खे सीने सां लॻायो त मज़ो आहे। क़ुरान जी अज़मत जा सदा गीत तंवारियो, क़ुरान जी बरकत सां दिलियूं पंहिंजूं उजारियो, क़ुरान संदे नूर सां क़िस्मत खे संवारियो, इतिहाद कयो पाण ऐं ॿियाईअ खे धिकारियो।
जी दोस्तों, ही मनाकबो कंबर शदाद कोट जे तमाम निराले वॾे शाइर आशिक़ रसूल शाइर मरहूम सदा हयात शाइर अली बख्श जमाली जो आहे। क़ुरान सां तूं नओ नींहुं लाए जमाली, नग़मा उन्हीअ जे शान जा तूं ॻाए जमाली, नातो बि उन्हीअ साण निभायो त मज़ो आ, क़ुरान खे सीने सां लॻायो त मज़ो आ। जी दोस्तों, दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अव्हां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। नंढड़ी कोशिश आहे, बशरी तक़ाज़ा मूजिब आदमज़ात इंसान हुजण जे हवाले सां, छो त इंसान ख़ता जो घर आहे। लफ़्ज़ी या इराबी तौरु का ग़लती थी हुजे त माफ़ कंदा, मुंहिंजो रब बि यकीनन बख़्शणहार आहे, उन्हीअ खां बि माफ़ी जो तलबगार आहियां, छो त कलाम इलाही आहे। उन जे मफ़हूम ऐं मक़सद खे पहुचाइण जी तबलीग करण जी कोशिश अथमि। दुआ कयो त अल्लाह ताला एतिरी उमिरि सिहत ज़िंदगीअ जो अहिड़ो एज़ाज़ अता करे जो अॼु मूं सूरतुल बक़रा जी 23 ऐं 24 आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर अव्हांखे ॿुधायो आहे। क़ुरान पाक अल्लाह ताला जो कलाम ऐं पाण सॻोरनि जो मौजिज़ो हुजण जा इल्मी दलील पेश कया आहिनि। अहिड़ी तरह सां क़ुरान करीम मुकमल करे सघिजे ऐं सॼे क़ुरान करीम जो तर्जुमो ऐं तफ़सीर अव्हां ताईं पहुचाइण जो इरादो रखां थो। अल्लाह ताला खां दुआ आहे त रब काइनात अज़ वजल अॼोको ही प्रोग्राम पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। वेंदे वेंदे आख़िर में मां उन्हनि महिरबान दोस्तनि जा नाला खणंदो आहियां जेके हिन सईं राह जे सफ़र में शामिल हूंदा आहिनि। थोरी देरि लाइ या घणी देरि लाइ इहो त ख़ुदा पाक जी मर्ज़ी आहे त अल्लाह कंहिंखे केतिरो टाइम पंहिंजो कलाम ॿुधाइणु घुरे थो। इहो न फ़क़ीर आजिज़ लाशारी गुनहगार जे वस में आहे, न कंहिं मुबल्लिग मुअल्लिम या पीर जे वस में आहे। ख़ुदा जी मर्ज़ी आहे त कंहिंखे केतिरो कलाम ॿुधण जी सआदत अता फ़रमाए। मुंहिंजो कमु आहे वक़्तु कढी टाइम कढी अव्हां जे समाअतुनि ताईं उहा ॻाल्हि पहुचायां। जे लाइव नथा ॿुधी सघो त बैदि में ॿुधी करे पंहिंजे ज़हन खे पंहिंजे ईमान खे ताज़ो करे सघो था। दोस्तो, उहे महिरबान जेके सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम जोखियो नईम ही दोस्तो असांजो उहो बाज़ौक़ लिसनर आहे जेको प्रोग्राम जे शुरूआत खां आख़िर ताईं असां सां गॾु रहंदो आहे। अल्लाह ताला खेनि इज़्ज़त आबरू इल्म अमल इख़लास में बरकतूं अता फ़रमाए। उन सां गॾोगॾु मां थोराइतो आहियां मोहतरम मोहम्मद आरिफ़ शाह ताहिरी, असांजो सईद इस्माइल शाह ताहिरी रावलपिंडी जो पीर आहे, जिन्ननि जो पीर सॾिबो आहे। असांजे मुर्शिद मुरबी महबूब सजन साईं जन जो ख़लीफ़ो आहे। हीअ उन जा फ़र्ज़ंद आहिनि आरिफ़ शाह ऐं मुंहिंजा दौरी आहिनि। दरबार अलाहाबाद शरीफ़ गॾु पढ़िया आहियूं। साईं सैयद आरिफ़ शाह साहिबु पिंडी खां पंहिंजे हिन प्रोग्राम जे सफ़र में शामिल थिया। अतीकुर रहमान अब्बासी असांजो उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी सुघड़ जो औलाद आहे, उहो बि असां सां हिन प्रोग्राम जे सफ़र में गॾु रहियो। निसार अहमद लाशारी साहिबु अव्हां जी महिरबानी, हाफ़िज़ ख़ुदा बख़्श रिज़वी जी महिरबानी, आजिज़ उस्ताद जी महिरबानी, जुम्मन मल्लाह अब्दुल हफ़ीज़ बेजाराणी असांजो दीनी स्कॉलर हिन प्रोग्राम जे सईं राह जे सफ़र में शामिल रहियो। फ़ज़ल सूमरो लतीफ़ी लात जो पारखू इल्म अदब ऐं ॾात जो निरालो ना असां सां शामिल रहियो। सैद लाड़िक
मोहतरम उमर फारूक ताहिरी फैज़ मोहम्मद लाशारी दादू खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। शमसदीन सोलंकी मेहड़ खां शौकत मल्लाह फ़कीर इम्तियाज़ मीराणी पंहिंजे इन प्रोग्राम जे सफ़र में शामिल रहिया, सलाम चयऊं। फ़ारूक खुहारो साहब सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। अली अब्बास चन्ना साहब, मोहम्मद उस्मान महर साहब, उवैस करनी साहब, हनीफ़ बाजारी साहब, मोहतरम हाफ़िज़ सूफ़ी सूबेदार हुसैनी साहब। जी दोस्तों, ये दोस्त भी अॼु असांजे हिन सईं राह जे सफ़र में मुकमल तौर ते हम सफ़र रहियो। अल्लाह ताला खेनि इल्म, अमल, इख़लास में बरकतूं अता फ़रमाए। अली आलखाणी ताहिरी पंहिंजे प्रोग्राम जे सफ़र में शामिल रहिया। मंठार मल्लाह पंहिंजे प्रोग्राम जे सफ़र में शामिल रहिया। सदाम अकबर दर्स सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। अब्दुल सत्तार मीर बहर असांजे सिंध जो भलोड़ सुघड़ शाइर पंहिंजे प्रोग्राम सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। रहमतुल्लाह जामोट साहब, असांजी भेण सिंधु सिंधी साहिबा जसारत इलियास जोखियो साहब, अवां जो महिरबानियूं, अवां जो मोहबतूं चाहतूं, अल्लाह ताला अवां खे अजुर अज़ीम अता फ़रमाए। नज़ीर अहमद पंहिंजे सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। रज़ाक जे समा हिंदुस्तान कच्छ भुज इंडिया वारे इलाइक़े खां सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। जी दोस्तों, यकीनन लालू राय खां असांजो हाफ़िज़ सूफ़ी सूबेदार हुसैनी साहब असांजो मोहतरम महिरबान दोस्त आहे, जेको सईं राह जे सफ़र में अॼु असां सां गॾु रहियो। अल्लाह ताला असां जी इज़्ज़त आबरू रिस्क रोज़ी माल मिल्क दीन ईमान में बरकतूं शफ़क़तूं इनायतूं फ़रमाए। अल्लाह करीम असां जा कर्ज़ मर्ज़ फितना मुसीबतूं दर्द दफ़े फ़रमाए। रब कायनात असां खे ज़मीनी आसमानी आफ़तुनि मुसीबतुनि बलाउनि बीमारियुनि खां महफ़ूज़ फ़रमाए। जियारे त दीन ईमान सां, मारे त कलमे ऐं क़ुरान सां, सकरात जी सख़्ती आसान फ़रमाए। रब कायनात मरण महिल ईमान जो मौत ऐं क़ब्र खे कुशादो फ़रमाए। क़ब्र में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणण वारी नूरानी निगाह अता फ़रमाए। असांजे क़ब्रुनि खे मुस्तफ़ा जे नूर जे सदके ताहद निगाह कुशादो फ़रमाए। क़ब्रुनि मां उथूं त रब कायनात शल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी शिफ़ात महशर जे मैदान में नसीब फ़रमाए ऐं हुज़ूर जे सदके, हुज़ूर जी रहमत, ख़ुदा अज़्ज़ वजल जी मग़फ़िरत आम जे सदके जॾहिं जन्नत में हलूं त रब कायनात पुल सरात ते रसूलुल्लाह जो काफ़िलो नसीब फ़रमाए ऐं जन्नत में हुज़ूर नबी इनामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जो पाड़ो नसीब फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह निगहबान, जाड़े पैर ताड़े खैर।